ख्वाब में अची करे दर्शन करी दींदव। ए मेरे अजीत, ए मेरे जुझार प्यारे, हम कहते हैं कोई सुनते हो दिलदार प्यारे। हिकदम सा सतगुरु लालन जे अगो वनी वेठा, सिर बिनिन लालन जा खणी पंहिंजी गोद में रखिया, रखी करे मथे ते हथ फेरे प्यार ॾेई चेंदा। शायर लिखे दो, सतगुर ने दहन दहन जब पाक पे रखा, सतगुर ने दहन दहन जब पाक पे रखा, कुमला के हर फूल ने सर खाक पे रखा। सोए हुए बच्चों को कहा सर को पकड़ कर, चल दोगे अब अब्बा को मुसीबत में जकड़ कर। हाणे पंहिंजे पीउ खे छॾे करे हलिया वेंदव मुसीबत में। थी जिंदगी लिखी हुई किस्मत ने उजड़ कर, बेटा मिलने का वादा तो किए जाओ बिछड़ कर। वो मिलण जो वायदो तो करे वञो, वरी कॾहिं मिलदव। मासूम हो मजलूम हो दुनिया से भले हो, लखते दिल गोविंद हो नाजों से पले हो। दुनिया हुई अंधेर जब आंखों से टले हो, घर बार लुटा बाप कटा अब तुम भी चले हो। घर बार लुटजी वियो, आनंदपुर छॾे आयुम, प्यू के भी कटाए छॾियो, बेटा हाणे तव्हां भी वञो था। है शौक हमें शहादत का सबसे ज्यादा, 100 सर भी हो कुर्बान तो नहीं रब से ज्यादा। इहो जिगरा गुरु गोविंद सिंह महाराज जो। तॾहिं त जोगी अल्हायार खान चए तो, तेरे नाल में देहा तस्बीह कीनू, तोसां कंहिंखे बराबरी ॾियां। हर एक गल पई जापदी ओपरी है, ढाके तेग नहीं पिता दी पसली है, हथ विच ढाल नहीं पुत्र दी खोपरी है। वाकई अगर कोई इंसाफ करे जी में जमाना, तो यकीन है कह दो गुरु गोविंद का सानी ही नहीं है। कोई ना है दाता तो जेड़ो। जे सुबह थे थी भाई दया सिंह चेंदा, दाता गड़ी छड़े लालन के वठी हलियो वन। जे असा खत्म थी व्यासे, असा जड़ा लखे पैदा करे वरदे, तोखे कुछ थी वियो तो जड़ो वरी नहीं दो दुनिया ते, तू वन। सतगुर चेंदा, दया सिंह कदी पंहिंजे सिखन और पुटन में फर्क नाहे रखियो। जेड़ी माल सतगुर चयो, हिकदम सा बाबा अजीत सिंह उथी आया। गुरु पिता 4 जथा अग में वनी चुकिया आहिनि, सब शहीद थी विया आहिनि। गुरु पिता असांजो मन आहे जेको हाणे ॿियो जथो वेंदो उहो असां वठी वेंदासीं। हिकदम सां पूरी घड़ी ॼण हिली वई। 18 सालन जो नौजवान पुट अची करे पीउ खे चए, मांखे मरण जी इजाज़त ॾियो, मां वञा। भाई दया सिंह हिकदम सारड़ कई, दाता न, बाबा अजीत सिंह के न वञण दीजो। गुरु गोविंद सिंह महाराज सीने सा लगाए पुत्र के चेंदा, बाबा अजीत सिंह बेटा हमने ही कहा था बाप को जा दीजिए धर्म पर, लोग कहते हैं अब आपको जा दीजिए धर्म पर। भाई दया सिंह ढुड़कारा भरे रोयण लगो, दाता तुझा पल्लाल तुझी बुढ़ड़ी मां काथे तोखे खबर भी नहे, तोखे मिलदा अलाए न मिलदा कोई खबर नहे। बकाया लाल तो वट बचानी, उन्हनि ॿिन्हिनि मों हिकिड़े खे भी मोकिले दो दाता, पाण वट रख दे छा। सतगुरु गुरु गोविंद सिंह महाराज चेंदा, बाबा अजीत सिंह के बेटा अजीत सिंह, जंहिं ॾींहुं तव्हां ॼाया हुयव असां जिंदगी जी पहिरीं जंग खटी हुई से, पहिरीं जंग खटी से, तव्हांजो नालो रखियो से अजीत के, तव्हांखे कोई खटे न सघंदो। गुरु गोविंद सिंह महाराज जी ॻाल्हि ॿुधी बाबा अजीत सिंह चेंदा, पिताजी नाम का अजीत हूं, जीता न जाऊंगा, जीता तो खैर हार के जीता ना आऊंगा। जे कोई मांखे खटी भी वियो तो जिंदा तव्हां वटि वापस न ईंदो। बाबा अजीत सिंह गड़ी मो निकरन था, बठे मो जेतरा तीर हुया पहिरों तीरन सां शिकार करे दुश्मन ते वार किया, लखे मारे छॾिया। पो नेज़ो कढियो, नेज़े सां छनी छनी करे छॾियो दुश्मन खे। मुल्क ये आवाज ॾिनी, हे गुरु गोविंद सिंह महाराज जो वॾो पुट आहे, ॾिसो कोई याद रखो जिंदा वापस न वञे। हिकदम सां बाबा अजीत सिंह तलवार कढी, तलवार सां विड़दे विड़दे तलवार अधो अध थी वई, किरी पई। हाणे बाबा अजीत सिंह वटि कोई शस्त्र न हुयो, जंग जे मैदान में ईअं बीठा रहिया। सिर्फ सोचे ॾिसो, अॻों 10 लख जी फौज, जंग जे मैदान में वाहिद गुरु गोविंद सिंह महाराज जो हिकिड़ो साहिबजादो बग़ैर कंहिं शस्त्र बीठो आहे। पोइ भला दुश्मन कोई तरस खाधो हूंदो, कोई रहम कयो हूंदो।
अलाए केतरा तीर कट्ठा, अलाए केतरा नेजा, अलाए केतरनि तलवारनि जा वार करे बाबा अजीत सिंह जे शरीर के छनी छनी करे छॾियो। इतिहास लिखे तो लगभग 392 तीर बाबा अजीत सिंह जी छाती में लगाए। 392 तीर। मुल्क इहो चए तो इनके शहीद क्यों गुरु गोबिंद सिंह महाराज जो साहिबजादो आ, वो वजीर खान तोखे केड़ी खबर जंहिंजे पुट के शहीद करण लाइ चईंदो उनजो पिउ त इन चाह में मथे बीठो आ थियो मुंहिंजे पुट जा टुकड़ा कॾहिं थींदा मां जयकारो करी छॾींदो। जेड़ी माल बाबा अजीत सिंह किरिया हेठ जमीन ते, गुरु गोबिंद सिंह महाराज आवाज ॾेई चईंदा शाबाश पिसर खूब दलेरी से लड़े हो। पिसर मन बेटा, शाबाश पिसर खूब दलेरी से लड़े हो भी क्यों ना गोविंद के फर्जंद बड़े हो। जिसकी वस्त तिस आगे राखे, प्रभ की आज्ञा माने माथे, उसते चौगुन करे निहाल, नानक साहिब सदा दया। बाबा अजीत सिंह शहीद थी विया। सतगुरु ममटी तो लही हेठ आया। हेठ आया बाबा जुझार सिंह हिकदम सा सामू अची बीरिया, हथ जोड़े चंदा पिताजी भाई से बिछड़ कर जीना नहीं आता, सोना नहीं, खाना नहीं, पीना नहीं भाता। पातशाह असां गड खेॾियाऊं, गड वॾा थियाऊं, ता कपड़ा भी हिके जड़ा वठी करे पाराईदा हुयव असांखे। आनंदपुर को भी गड निकतासे, चमकौर जी गड़ी में भी गड हुयासे। पातशाह जो बाबा अजीत सिंह अग में वयानी, इं न गुरु तेग बहादुर साहिब जो प्यार उन्हनि खे वधिक मिली वञे, मांखे भी पंहिंजे भाउ वटि मोकिलियो। 14 सालन जी उमिरि सिर्फ हिकिड़ो साहिबजादो सतगुर सां गॾु आहे। भाई दया सिंह गुरु गोबिंद सिंह महाराज के चवंदा दाता हाणे न हिकिड़ो ई बाबा जुझार सिंह तव्हां वटि ॿ लाल तव्हांजी नज़रो नगो न आहिनि। बाबा अजीत सिंह भी शहीद थी विया, दाता हाणे न कजो। गुरु गोबिंद सिंह महाराज मथे ते हथ रखी चवंदा बेटा जुझार सिंह अॼु तव्हांजी माउ हुजे आ त शायदि तव्हांखे परणाइण लाइ हथनि सां तैयार करे आ। असां भी तव्हांखे हथनि सां तैयार कंदासीं। पाण सतगुर वस्त्र पारायानी, पाण शस्त्रन सां सजायो आ। कलगी मथे ते लगाए करे पंहिंजे पुट खे तैयार करे मथे ते हथ रखी चवंदा लो जाओ सिधारो तुम्हें अल्लाह को सौंपा, मर जाओ या मारो तुम्हें अल्लाह को सौंपा, रब को ना बिसारो तुम्हें अल्लाह को सौंपा, सिक्खी को भारो तुम्हें अल्लाह को सौंपा। जेड़ी माल सतगुरु तैयार क्यों बाबा जुझार सिंह वञण लगा, पोयों आवाज ॾेई गुरु गोबिंद सिंह महाराज चवंदा बेटा तुम ही हो पंथ के बेड़े के खवैया, सिर भेंट करो ताके चले धर्म की नैया, ले दे के तुम ही थे मेरे गुलशन के बकैया, लो जाओ राह देखते हैं खुल्द में।